ऐं न क घणा आवाज़ आहिनि ऐं 3 आवाज़ ठीकु आहे ऐं न किथे आहे मैज़ किथे आहे ही कर सेठ कड़ा आहिनि दुकान ते कड़ा कड़ा वेंदा आहिनि सेठ आतिफ़ सेठ आहे हा तुंहिंजो बाबा सेठ आहे हा ॿियो तुंहिंजो चाचा सेठ आहे ॿिया कड़ा कड़ा सेठ आहिनि हा हे कर ही तारी कंहिंजी थींदी आहे तारी कंहिंजी थींदी आहे अच्छा इहा टारी कंहिंजी आहे वण जी टारी शाबाश पढ़ हा हा